नाज़रीन तंगवाणी में आम खबर है जेका असां शेयर कयूं पिया। तंगवाणी लॻो नंदवाणी बिरादरी जी ॿिनि धुरनि में फेसबुक ते पोस्टूं रखण तां जहिड़ो फायरिंग इलाइक़े में ख़ौफ़ वारो माहौल, धुरियूं मोर्चा बंद, इतला बावजूद पुलिस न पहुती। खौनारेज़ी जो खदशो, छिकताण तेज़ इलाइक़े वासियुनि पाक किताब खणी धुरियुनि खे छिकताण ख़त्म करण जी अपील कई आहे। डेरासरकी पुलिस थाणे जे हद ॻोठ खंडो नंदवाणी में धुरियुनि जा हथियार बंद हथियारनि सां मोर्चा बंद थी विया आहिनि।